इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद नाज़िल फरमायो। कुरान मजीद जी ॾिनी इहा आयत नाज़िल थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर जे अंदरि मौजूद हा। कुरान मजीद जी इहा आयत नाज़िल थी। अम्मा सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे बीवियुनि खे असांखे इहे कुरान मजीद जी आयत ॿुधायूं ऐं बाद में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो ऐं सैयदा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं इमाम हसन ऐं इमाम हुसैन जॾहिं आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे वेहारे करे चादर उन्हनि जे मथां विधो, पंहिंजे मथां बि चादर खे रखी। अम्मा सलमा फरमाए थी त मां कोशिशि कयुमि त उन चादर जे अंदरि मां बि वञा। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चादर विधऊं, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरनि पिया, अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती व तहिरहुम तत्हीरा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पैगम्बर अल्लाह तबारक व ताला खां दुआ घुरियो त ए अल्लाह ही मुंहिंजी औलाद आहे, मुंहिंजी अहल बैत आहे, इन्हनि खे बि उहा पाकी अता फ़रमा जेका अल्लाह तबारक व ताला कुरान मजीद नाज़िल फरमायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत जे बारे में, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत जे बारे में कुरान मजीद जी जेका आयत नाज़िल थी ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम हसन इमाम हुसैन हज़रत अली ऐं बि सैयदा फ़ातिमा खे पंहिंजे चादर जे अंदरि वेढ़े करे उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ घुरियो त जाथे कुरान मजीद जी आयत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बीबियुनि खे अहल बैत कोठियो आहे, उते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद खे बि अहल बैत कोठियो आहे। त असां अहले सुन्नत वल जमात वारनि जो इहो अक़ीदो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं बीबियूं बि अहल बैत जे अंदरि शामिल आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे असां औलाद खे बि अहल बैत मञूं था ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद खे बि असां अहल बैत मञूं था। अहले सुन्नत वल जमात जो असांजो इहो अक़ीदो आहे त जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं बीबियूं अहल बैत में शामिल आहिनि त अहिड़ी तरीक़े सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद बि अहल बैत जे अंदरि शामिल आहे।